नाज़रीन, दादू पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो आहे, जंहिं दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु पुलिस अहलकार ज़ख़्मी थी पियो आहे, जॾहिं त पुलिस पारां हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी बि दावा कई वई आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि इशफ़ाक़ मलिक जी। इशफ़ाक़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में अल मीज़ान जे नाले सां जेको SSP दादू अमीर सऊद मक्सी पारां जेको ऑपरेशन शुरू कयो वियो आहे उहो अॼु बि 12 ॾींहं जारी आहे। SSP दादू जी अॻुवाणी में ख़ुदाबाद वारे इलाइक़े जो ॻोठु आहे बाजो लुंड में उते कार्रवाई कई वई आहे। जेको आहे हथियारबंदनि जी ॿुधाए पियो वञे त फायरिंग में हिकु जेको पुलिस अहलकार आहे तारिक लुंड उहो पिणु ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे ज़ख़्मी जी हालत में सिविल अस्पताल दादू जेको आहे मुंतक़िल कयो वियो आहे। SSP दादू जो चवणु आहे त जेको आहे 8 खां वधीक जेकी जवाबदार आहिनि उन्हनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे। संदन जे कब्ज़े मां जेको आहे सो हथियार पिणु हथ कया विया आहिनि। उन सां गॾोगॾु जेकी जवाबदार आहिनि हथियारबंद आहिनि उहे घर ख़ाली करे विया आहिनि, त उन्हनि जी औरतुनि खे बि पिणु हिरासत में वरितो वियो आहे। जी इशफ़ाक़ मलिक, महिरबानी आहे जी।